बेवकूफ़ माण्हू आहे टिसोरी जेको आहे मां तक़रीबन 8 महीना अॻु में ख़बरदार कयो पर मुंहिंजा वीलॉग सभई भरिया पिया आहिनि त मूं चई गवर्नर हाउस में वेही नओं अल्ताफ़ सिंह थियण जी कोशिशि पियो करे मुहाजिर मुहाजिरत जा नए सिर राग पियो ॻाए ऐं हिनखे हिन खां रोकणु खपे पर आख़िरी वक़्त में जॾहिं हिन इहो दानश्वरनि जो टेक्नोक्रेट जो इजलास कयो जंहिंमें बाक़ाइदे हुननि चयो त भई कराची कॾहिं बि सिंध जो हिसो न रही आहे ऐं कराची को अलहदा रहना चाहिए ये होना चाहिए त पोइ मां चयो हाणे काफ़ी थी वियो गवर्नर हाउस में वेही पंहिंजे घर में वेही जेको वणे सो करे असांखे को एतिराज़ु कोन्हे हर माण्हू ॻाल्हाए थो पंहिंजी मर्ज़ी सां पर गवर्नर हाउस सिंध जो क़ौमी इदारो आहे ऐं उते वेही हू सिंध जे ख़िलाफ़ु ई वेठो टेक्नोक्रेट जा इजलास हॾाया ऐं मुशाइरा करे इहो नाक़ाबिले क़बूल आहे पोइ असां चयो त हिनखे हटायो मां 12 अप्रैल ते उन ॾींहंनि में रमज़ान मुंहिंजो रमज़ान लहंदो 12 अप्रैल ते असीं अचूं था कराची लखे इंसाननि खे वठी पोइ ॾिसूं था गवर्नर तो उन ते एतिरो त प्रेशर आयो गवर्नर ते जो हुन चयो कौन है कादिर मक्सी मैं नहीं जानता मूं चयो हे ग़रीब खे ख़बर शायदि न हुजे पंहिंजे माउ पीउ खां पुछी अचे उहे ॿुधाईंदसि कादिर मक्सी केरु आहे उन्हनि खे ज़रूरु ख़बर हूंदी जेको ख़बर त हिनखे हूंदी पर ज़रूरु हूंदी ख़बर हाणे पोइ वरी ॿिए ॾींहुं चयईं त भई हाँ मैं जानता हूँ ये बुचर हैदराबाद का है और ये है 300 लोग इसने माप दिए फलाना कर दिए कहाणियूं त उनजो फ़र्क़ु नथो पए पर अलाह जी महिरबानी थी अलाह ताला असांखे सोभ ॾिनी त असां जेको ऐलान कयो हिनखे गवर्नर हाउस छॾिणो पइजी वियो गवर्नर हाउस में बेदख़ल थी वियो पोइ माना प्रेशर में त नून लीग आई न पोइ हे त कोन्हे नून लीग मतिलबु प्रेशर में इख़्तियारी नून लीग असां त चयो उनखे चयो इख़्तियार त उनखे गवर्नर रखण जो उनखे ख़बर आहे मूंखे कंहिं कराची वियसि हिन खां अॻु में त मूंखे चयूं त साईं तव्हां मुस्लिम लीग नवाज़ सां वारनि खे चयो आहे छा मूं चयो त मुस्लिम नवाज़ वारनि सां असां सियासी राब्ता आहिनि सालनि खां असां मां वज़ीरनि सां फ़ोनुनि ते न ॻाल्हाईंदो आहियां पर जेके बि असांजा पॉलिटिक्स या चैनल आहिनि उनमें उनखे वाज़े ॿुधाए छॾियो आहे त हीउ गवर्नर असांखे क़बूल न आहे जे गवर्नर हूंदो त सिंध में वधीक ख़राबी पैदा थींदी ज़मीर पाण हूंदो इन करे इन में सिधी रीति कंहिंसां थियो राब्तो इन करे सिधी रीति कंहिंसां थियो इहे काफ़ी ॻाल्हियूं चवण जूं न हूंदियूं आहिनि पब्लिकली पर इहो आहे त मूंखे एतिरो भरोसो हो जो मूं चयो पक सां त 12 अप्रैल जे एहतजाज खां अॻु में ई हलियो वेंदो ऐं हलियो वियो न पोइ या त पक तव्हांखे कंहिं उन्हनि माण्हुनि ॾिनी हूंदी जेके हटाइणु चाहींदा हूंदसि या त पोइ नून लीग में तव्हांखे पक मिली हूंदी तॾहिं तव्हां ऐलान कयो त ठीकु आहे 12 अप्रैल ते 12 अप्रैल त मूं रमज़ान जे करे कयो न त थी सघे थो असां 10 ॾींहं अॻु में करे छॾियूं आहे रमज़ान हो त असांजो रमज़ान गुज़रे ईद जूं चुटियूं ॿिटियूं कराची वारा करे अचनि त पोइ मज़े सां कराची हलंदासीं असांखे रुॻो ख़ौफ़ पैदा थोरी करिणो असांखे 5-7 लख माण्हू गॾु करे हिकिड़ो वॾो क़ौमी इज्तिमा ॾेखारिणो त कराची रुॻो तव्हांजी न आहे कराची असां सिंधियुनि जी आहे अवामी ताक़त जो इज़हार करिणो